कर कुछ न थी तो के मारे लाश के चौराहे ते न टंगियम ना तुझो इंतजार रहंदो के तो टंगी शाही चाकर तो खे दफन तो करे। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल गुलाम सेन ड्रामो एक सीरियल ड्रामो है ऐं इन में दोस्तों हाणे कहानी में ट्विस्ट ऐं दिलचस्प कहानी जी बणजी चुकी है। एक तरफ़ त हाणे चाकर खान गुस्से में अची चुको है। बिलावल जंहिंखे हू पंहिंजो दोस्त सम्झंदो हुयो ऐं कमदार जो पुट सम्झी रियात कंदो हाणे उन जो दुश्मन बणजी चुको है। इहो आख़िर ईअं छो थियो आहे दोस्तों? इन जो चक्कर ही आहे त बिलावल ॻोठ में हिकिड़ी दादागिरी करणु चाहे थो ऐं ॿिए तरफ़ त जेको आहे चाकर खान खे इहा दादागिरी वणे कान थी। चाकर खान हिकु इंसाफ़ परस्त ऐं ॿियो वरी जेको आहे गैरतमंद मुड़ुसु माण्हू आहे ऐं हुन बिलावल में एतिरी गैरत ऐं थोम ई न आहे। उहो नियाणियुनि खे अगवा करण वारो आहे ऐं अगवा कंदो रहे थो पियो। इन जे करे चाकर खे उहो माण्हू नथो वणे। इन वजह खां हिकु ॿिए खे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। पोइ किस्त में बि हिकु ॿिए जे मथां फायर कयूं जंहिंमें चाकर जो निशानो न लॻो। बिलावल भॼी वियो पुछ कच्छ में ॾेई ऐं टंगनि में ॾेई। हाणे जेको आहे बिलावल हिकु ॿिए खे टंगण जूं धमकियूं ॾींदो ऐं चाकर इन खे जेको आहे पूरण ऐं दफ़नाइण जूं धमकियूं ॾींदो। ॿिए तरफ़ सिकंदर खान कामयाबु थी वेंदो ऐं हू हफ़्दार खे ज़हर ॾेई छॾींदो ऐं हफ़्दार जेको आहे शादी वारे ॾींहुं निकाह वारे ॾींहुं पियो हूंदो पूरो थियो। अहिड़े हिसाब सां जेको आहे रांझण खान कसम खणंदो त इन दुश्मन खे मां कान छॾींदुसि जंहिं मुंहिंजी धीउ ऐं असांजी ख़ुशियुनि में रंग में भंग विधी आहे ऐं हफ़्दार जे लाइ बि सुठी का ख़बर न आहे। दोस्तों जीअं जीअं ड्रामो अॻिते वधंदो पियो वञे तीअं तीअं हाणे मज़ो बि कंदो पियो वञे दोस्तों। ऐं सोडल बि तव्हां ॾिसजो तमामु जल्द चाकर खान जो साथ ॾींदो। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते दोस्तों लाइक ऐं सब्सक्राइब ऐं शेयर ज़रूरु कंदा। मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।